नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मोरो ख़बर मोरो शहर जे दस्तगीर कॉलोनी गर्ल्स हाई स्कूल जी दीवार किरण सबबि पटेवालो ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त शागिर्दियाणी मौजूदाती तौर बची वयूं। ज़ख़्मी थियल पटेवालो सालार सोलंकी खे तालका इस्पताल मोरो आंदो वियो। इन सिलसिले में गर्ल्स प्राइमरी स्कूल जी हेड मास्तराणी आपा नज़ीरा ॿुधायो त प्राइमरी गर्ल्स स्कूल में 500 खां 700 ताईं शागिर्दियाणियूं पढ़नि थियूं ऐं स्कूल जी इमारत तमामु पुराणी आहे ऐं प्राइमरी स्कूल जे भरिसां रहंदड़ माण्हुनि जा माल जा वथाण आहिनि। अॼु असांजे स्कूल जी दीवार किरी पई, जंहिंमें स्कूल जो पटेवालो दीवार किरण सबबि ज़ख़्मी थी पियो ऐं दीवार किरण जे करे स्कूल महफ़ूज़ न रहियो आहे। स्कूल में पियल सामान कंहिं बि वक़्तु चोरी थी सघे थो। हिन लाइ पुलिस इंतिज़ामिया, स्टेशंस कमिश्नर मोरो ऐं तालका खाते जे अमलदारनि खे अपील कयां थी त मज़कूरा स्कूल जी किरियल दीवार खे जल्द खां जल्द तइमीर कराए वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।